पुरसुकून नमूने सां पंहिंजी कैब में वेठा हुआसीं त उते जेका शरारत थी, उते जेके इदारा नथा चाहिनि में सुख हुजे, उहे इदारा नथा चाहिनि त सिंध पाण में ॿधी में हुजनि, उहे इदारा नथा चाहिनि त सिंध जी निजात थिए, ऐं उहे इदारा नथा चाहिनि त सिंधी माण्हू पंहिंजे ख़ौफ़ खां निकिरी करे पंहिंजी सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद कनि। पर उन ॾींहुं जेको वाक़ियो थियो उहो दोस्तनि सभु सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो। असांजी न्याणियुनि सां जेको सलूक थियो, असां बि हुन में गॾु हुआसीं, जलमगल में या कंहिं ॻाल्हि में बि, पर न्याणियूं पंहिंजे भाउरनि खे वञी मोबाइलनि मां बि खणी वापसि आयूं। इहा हिकिड़ी ज़रूरत आहे, इहा हिकिड़ी हिमत आहे जेका हाणे नई असांजी हिन सिंध में पैदा थी आहे। तव्हां सिर्फ़ु कराची प्रेस क्लब ते असांखे रोकियो आहे, पर अॼु सिंध जे कुंड पुर्छ में हर प्रेस क्लबनि जे अॻियां असांजा माण्हू वेठा आहिनि। उहे देश सिंध जा वारस वेठा आहिनि, उहे सिंध जा मालिक वेठा आहिनि, जेके पंहिंजे रोशन मुस्तक़बिल जे जदोजहद जे लाइ पंहिंजे न्याणियुनि सां गॾु, पंहिंजे ॿारनि सां गॾु इन जदोजहद में शामिल आहिनि। तू के ख़ामोश कदे ॾिसो, हीअ रियासत असां में ख़ौफ़ पैदा करण जी कोशिशि कई। 23 मार्च 2012 ते लखे माण्हू शहीद बशीर ख़ान कुरैशी कराची में खणी आयो। उते उन्हनि इन प्रोग्राम खां अॻु में कई लालची त बाबा ही प्रोग्राम न थिए। हुन चयो मूंखे 2 पुटनि 3 पुटनि उहे मां खुआईंदुसि, पर मां इहो प्रोग्राम न थिए। प्रोग्राम खां पोइ 15 ॾींहंनि जे अंदरि असांखे हुनजो ज़हर प्यार ॾिनल लाश ॾिनो वियो। असां हिमत न हारीसीं। असां सैयद जे इन ई नज़रिए ते, इन ई रस्ते ते, सिंध जे निजात वारे ते हलंदा आयासीं। न ख़ौफ़ थियो। वरी 2014 में जॾहिं शहीद मक़सूद कुरैशी सुनान ख़ान जी क़यादत में जॾहिं असां 23 मार्च ते सॼी सिंध में घर घर दर दर बशीर ख़ान जो पैगाम, रहबर सिंध जो पैगाम खणी वियासीं, त उन्हनि असांखे 2 ॾींहं अॻु में प्रोग्राम खां असांखे उनजो ऐं शहीद सलेमान वधो जो हिकिड़ो कोयलो थियल असांखे लाश ॾिनो इबरत जे लाइ त सिंधियो, तव्हां जदोजहद जी ॻाल्हि कंदव, तव्हां आज़ादी जी ॻाल्हि कंदव, तव्हां GMC जे रस्ते जी ॻाल्हि कंदव त तव्हांजो असर इहो आहे, असीं तव्हांखे खणंदासीं, गोलियूं हणंदासीं ऐं कोयलो थियल लाश तव्हांखे ॾींदासीं। लेकिन उहो ॾींहुं अॼु असीं उन ई रस्ते ते पिया हलूं, असांखे ख़ौफ़ कोन पैदा थियो आहे। असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त जेके असांजा खंबे माण्हू तव्हां खया आहिनि, उन्हनि ते अगरि को केस आहे, उन्हनि ते को मसइलो तव्हां सां आहे, त जेके तव्हां जूं कोर्टूं आहिनि, अदालतूं बि तव्हां जूं आहिनि, जज बि तव्हांजा आहिनि, तव्हां उन्हनि खे पेश कयो। तव्हां जमहूरियत जा रखवाला पाण खे सॾायो था। तव्हांखे यादि हूंदो ही नौजवान उन टाइम ते पैदा ई कोन थिया। अयूब खान जे दौर में मार्शल लॉ सख़्त हुई, उन खां पोइ यहया खान जी मार्शल लॉ हुई, पोइ ज़ियाउल जी मार्शल लॉ हुई। उन में बि अगरि मुल्क जे ख़िलाफ़ को गद्दारी जो केस हूंदो, उन्हनि खे कोर्ट में खणी अचंदो, उनजे ख़िलाफ़ FIR थींदी, सख़्त खां सख़्त उन दौर जी FIR थी आहे। हाई चेकिंग केस थींदा हुआ, लेकिन उन्हनि खे तरीक़े सां खणी हाणे कोर्ट में पेश कयो हूंदो। लेकिन अॼु सिंधी माण्हुनि में ख़ौफ़ पैदा करण लाइ इहो खॿे खणी वञनि था त सभु ख़ामोश थियनि। पर मां जस्तो ॾियां सिंध जी राणियुनि खे, सिंध जी बहादुर न्याणियुनि खे, मां ख़ौफ़ खोयो आहे। अॼु जेके हिते पाण जमा थिया आहियूं कराची प्रेस क्लब ते, सॼी सिंध उते गॾु थी, हैदराबाद प्रेस क्लब ते सॼी सिंध गॾु थी, सुभाणे तव्हां हिते बि सॼी सिंध गॾु थी करे इहो ऐलान कंदी असां हक़ ते आहियूं, असां सच ते आहियूं, असीं सिंध जी निजात कहिड़ी बि तरह हासिल कंदासीं। तव्हां केतिरनि खे खणंदव,
केतिरनि खे खपींदव घणा माण्हू खपींदव तॾहिं सिर्फ़ु खपे वञो लेकिन असीं इहो सैयद जो अदम तशदुद वारो रस्तो ॾींदासीं त खपंदा रहंदासीं